जाने जहां खां सच्चे आखां ते रब दी शान आखां जिस शान तू सब शाना बनिया है मुख चल बदर लासानी मथे चमके लात नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखी हिम्मत भरिया साईं हिकिड़ो चोर आयो तुसें मूंखे पंहिंजो मुरीद बनायो त हलिया अर्ज़ कईं मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे सफ़र में कहिड़ो से मुरीद थींदुसि निमाज़ बि पढ़ंदुसि तव्हां इहो ई दर्स ॾींदो निमाज़ पढ़ रोज़ा रख हज कर नेक अमल कर सभु कंदुसि पर हिकिड़े गुनाह जी मूंखे इजाज़त ॾिजो कहिड़े जी अर्ज़ कई चोरी कोन छॾींदुसि चोरी कंदुसि अल्लाह जा वली बाना उम्मत जा हकीम पोइ जीअं डॉक्टर मरीज़ जी तबियत मुताबिक़ इलाज हलाईंदा आहिनि अल्लाह वारा बि रूहानी इलाज ईअं हलाईंदा साईं ॾिठो त जेकॾहिं फौरन मना कंदा हले वेंदो हाणे असांजे दर ते आयो आहे त खाली छो वञे साईं फरमाए त सिर्फ़ चोरी कंदे ते हाओ ॿिया सभु सुठा कम कंदे अर्ज़ कईसीं हाओ पर हिकिड़ो वाइदो मूंसां बि कर चोरी भली कर पर जिते असां हुजूं उते चोरी रख मुर्शिद करीम खे सुञाणजे पंहिंजे कामिल पीर जो हया कजे अदब वॾी शइ आहे न बाबा हज़रत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह हिकु गलीअ खां गुज़री पे विया त साम्हूं हिकु कुतो अची वियो कुतो बि भीजी वियो त साईं बि भीजी विया बीठा रहिया फजर जूं आज़ानूं थियूं सॼी राति गुज़री वई फ़कीरनि पुछो कि भला साईं ही छा फरमायो अहिड़े ई कलर जो कुतो मुंहिंजे मुर्शिद जे दर ते बि वेंदो आहे सोच में जेकॾहिं अॼु हिन खां अॻु में थो निकिरां मतां मुर्शिद करीम खे दाह ॾे त बायजीद मुंहिंजो अदब न कयो अदब जी बि इंतिहा इंतिहा आहे असांजे तव्हां खां त मोकिलाए वियो अदब पर मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत बाबा मेहरवी शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो चोरी करण वारा जंहिं घर में मां हुजां जंहिं शहर में मां तोखे नज़र अचां मां मुर्शिद जो हया कजां मुंहिंजो अदब कजां उन घर में धाड़ो न हणजां उन घर में चोरी न कजां ॿियो मुल्क वञी लुटजां उते वञी चोरी कजे जे पकड़जी पवंदे त मां मेहरली शाह वेठो आहियां कुझु हथ रखिजेसि हिन बि सोचो त साईं जेको वाइदो पियो वठे सो सवलो आहे साईं लाहौर में हूंदा त ज़रूरु आहे को लाहौर में वञी चोरी कयां शेखुपुरा हलियो साईं शेखुपुरा में असां मुल्तान साईं मुल्तान में त असां फैसलाबाद वॾो जहान पियो आहे ख़ुदा जो पोइ साईं को हर हंधि हर जाइ त कोन वेठो हूंदो हिन इहो तसवुर साईं मूंखे क़बूल आहे ॿई हथ खे मुरीद थी हलियो वियो ॾिठई त साईं त आहे गोलड़ा में मां पिंडी में हणी धाड़ो हणां पिंडीअ जे अंदरि आयो रावलपिंडी में हिकिड़े घर जी दीवार टिपी जो अंदरि आयो त ॾिसे त मुर्शिद करीम मुसल्लो विछाए तहजुद जी निमाज़ पियो पढ़े थी वञ साईं शायदि रातों रात हिननि दावत कई तो अॼु हिननि वठां चलो पिंडीअ में ख़ैर पाण वरी ॿिए के इलाइक़े में हलिया विया वयो उते वञी राति जो चोरी जी नियत सां के घर में दाख़िल थियो
ॾिसे त कामिल मुर्शिद बाबा मेहर अली शाह जे हथ में तस्बीह आ। मुंहिंजा प्यारा उन घर जे अंगण में सहन में वेठो महबूब जो दुरूद पढ़े, सलात पढ़े, उतां भॻो त मुर्शिद चयो त मुंहिंजो हया कजां, ऊंधाई आ ॾिठाई त मूंखे मुर्शिद कोन सुञातो हूंदो। उतां खां वरी ॿिए शहर हलियो आयो। अलगर्ज मुंहिंजा प्यारा हफ़्तो राति जो हलंदो रहियो। जंहिं घर में अचे त कामिल मुर्शिद अॻे ई बीठो आहे। कामिल अॻे बीठो आहे। आख़िर मजबूर थी करे हाणे वापसि हज़रत बाबा मेहर अली शाह वटि आयो आहे। अर्ज़ थो करे सोना मां पंहिंजो वाइदो वापसि थो वठां, वाइदो वापसि थो वठां। साईं फरमायो सो कीअं? केवला साईं तव्हां मूंखां वाइदो वरितो हो चोरी जी त तव्हां इजाज़त ॾिनी हुई, पर शर्त तव्हां इहो रखियो जे जिते मां तोखे नज़र अचां मां तुंहिंजो पीर आहियां, मुर्शिद आहियां, मुर्शिद जी हया कबी आहे, मुर्शिद जो अदब कबो आहे। लिहाज़ा जंहिं शहर में घर में मां नज़र अचां उते चोरी न कजां। साईं मां त हामी भरे वेठो आहियां, हफ़्तो थी वियो आहे चोरी जी कोशिश में। जंहिं घर में थो वञा, जंहिं शहर में थो दाख़िल थियां, सोना तव्हां अॻे ई उते महिमान लॻा वेठा हो, तव्हां अॻे ई उते मौजूद बीठा हो। भला पोइ मुंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कीअं थींदो, मुंहिंजो पेट कीअं भरबो, मां कीअं चोरी करे सघंदुसि? साईं फरमायो ओ मुंहिंजा मुरीद, मां कामिल मुर्शिद तोखे मिलियो आहियां, लिहाज़ा कामिल जो कमु आहे पंहिंजे मुरीद खे गुनाह करे न ॾियनि, गुनाह खां रोकण। लिहाज़ा तोखे मूं करे ॾेखारियो त मां तुंहिंजो कामिल मुर्शिद आहियां। हाणे हलिया तोखे अल्लाह जा खज़ाना ॾेखारे छॾियां। उते वञी लुटमार कर, उते वञी ख़ुदा जे खज़ाननि मां झोल भर। उतां केतिरो बि खणंदे कमी नज़र ईंदी ही कान का। अल्लाह वारा दुनिया में बि दोस्ती निभाईंदा आहिनि, पंहिंजे मुरीदनि खे गुनाहनि खां बचाइनि, बुछड़ाइनि खां बचाइनि, बदअक़ीदगी खां बचाइनि, ऐं वरी क़ब्र में बि साथ ॾीनि, क़ब्र में बि साथ ॾींदा आहिनि ऐं हशर में बि साथ ॾींदा आहिनि, हशर में बि निभाईंदा। अल्लाह वारो क़यामत जे ॾिहाड़े रस्तो वठो बीठो पियो त गुनाहगारनि मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो, सोना सुञाणी थो मां केरु आहियां? केरु आहीं? साईं तव्हांखे पाणी जी ज़रूरत पई हुई, पोइ कौरो पाणी जो मूं तव्हांखे भरे ॾिनो हो, मां उहो गुनाहगार आहियां। अॼु जेकॾहिं मुंहिंजी उहा ख़िदमत यादि आहे त अॼु पुनल रब तोसां परतल आहे। सोना अॼु मुंहिंजी बि सिफारिश कर, मूंखे बि पाण सां गॾु जन्नत में वठी हल। अल्लाह वारो सिफारिश फरमाईंदो, रब फरमाईंदो जे तोसां एतिरी हुन मोहबत कई आहे त वठी वञो जन्नत में। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, बुखारी मोहबत जे मथां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरियाती दौर में शराब हराम थी चुको। पोइ हिकिड़े शख़्स शराब पीतो, मां उन वटि वठी आया, उन फरमायो त हिनखे हद लॻायो, कोड़ा हणो, कोड़ा हणायो। वरी थोरो अरसो कोन गुज़रियो त वरी शराब पीती, वरी वठी आया, वरी हुनखे हद लॻी, वरी जॾहिं टियों दफ़ो शराब पीतई वरी वठी आया त हद बि लॻे पई त हिकिड़े शख़्स को जज़्बा थियो, हुन चयो त हिन ते त लानत हुजे जो टे दफ़ा हिनखे हदूं लॻियूं आहिनि, अञा बि बाज़ नथो अचे। त मुंहिंजे महबूब उन शख़्स ॾे निहारे पाण फरमायूं हिन ते लानत न कर, छो इन्नहू युहिब्बुल्लाह व रसूलहू, हे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहबत रखे थो। गुनाहगार ज़रूर आहे, लेकिन हिन जी मोहबत मूंसां बि आहे त मुंहिंजे रब सां बि आहे। मोहबत खे भी मक़ाम हासिल आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह वारे सां कंहिंजी एतिरी मोहबत हूंदी इंशा अल्लाह ताला ॿियो न त क़यामत जे ॾियारे कमु ठही पवंदो, कमु ठही पवंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो, अवां इन्हनि सां मोहबत कयो, इहे तव्हांजी ज़ाहिरी इस्लाह कंदा, आलिम रब्बानियुनि सां बि तव्हां मोहबत कयो, इहे तव्हांजी ज़ाहिरी इस्लाह कंदा, अल्लाह वारा तव्हांजी बातिनी इस्लाह कंदा। इन्नल्लाह मअल्लज़ीन तक़ौ वल्लज़ीन हुम मुहसिनून। ओ मुंहिंजा बानो, जेकॾहिं तव्हांखे मां रब जी ज़रूरत आहे, जेकॾहिं मुंहिंजो कुर्ब तव्हांखे खपे, जेकॾहिं तव्हांखे मां रब जी मोहबत खपे, मां रब तव्हांखे खपां, त पोइ ॿिए दुकान ते न वञिजो, अल्लाह वारे दुकान ते अचिजो, अल्लाह वारनि वटि अचिजो त थोरो ठही पवंदो, मां रब तव्हांखे उते मिली पवंदुसि। इल्ला रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन,
ये अल्लाह वारा सिर्फ तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े कम न ईंदा बल्कि दुनिया में मुंहिंजी रहमत भी इन्हनि सां गॾु आहे इन्नल्लाह माअल मुत्तक़ीन बेशक मां अल्लाह इन्हनि परहेज़गार बाननि सां गॾु आहियां तव्हां भी इन्हनि सां गॾु थियो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनू मास्सादिकीन गॾु रहंदो इन्हनि जा त बेड़ा पार इन्हनि जे सोबत जे सदके तव्हांजा भी बेड़ा पार थी वेंदा अदा कराची खां जेके रेलू निकिरजो न पंजाब कोटा वग़ैरह इलाइक़नि में त उनमें सभु गाॾा नवां न हूंदा मिक्स हूंदा विच में कुछ पुराना हूंदा पोयां भी कुछ पुराना कुछ नवा कुछ विच में नवा कुछ अॻियां पुराना इहे मिक्स गाॾा हूंदा पोइ नवां गाॾा पोइ मशीन जे सदके वञी लाहौर पहुचंदा त उहे पुराणा जेके गाॾा हूंदा जेके नाकारा हूंदा उहे बि मशीन जी ताक़त ते वञी मंज़िल माणींदा अल्लाह वारनि जा मुरीद के चङा के मुंहिंजा प्यारा दोस्त सुठा ऐं अमल जा पाबंद के वरी मूं जहिड़ा गुनाहगार बि हूंदा पोइ मिड़ई थोरो घणो अमल बि कंदा रहंदा ऐं अल्लाह वारे सां साथ ॾींदा रहंदा त उन साथ जे सदके उन मोहबत जे सदके उहे बि वञी जन्नत में दाख़िल थींदा उन मशीनरी जे ज़ोर ते उन अल्लाह वारे जी ताक़त ते उहे बि वञी जन्नत माणींदा त अल्लाह ताला शल असां ऐं तव्हांखे अहिड़नि सां यारी ऐं संगत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो यक ज़माना सोबत बा औलिया बेहतर सद साल ताते बेरिया अल्लाह वारे सां हिकिड़ी घड़ी गॾु गुज़ारण 100 साल इबादत खां भली आहे मौलवी हरगिज़ न शुद मौला रूम ता गुलामे शम्स तबरेज़ी न शुद ऐ मौलाना रूमी जेते जगे तू रूम जो मौलवी हाने मौलाए रूम जो बनो या सब करामत निगाहे करम हजरत शम्स तबरेज़ जी आहे त तेस ताईं मौलवी रूम जो मौला नथो थी सके जेस ताईं शम्स तबरेज़ी जी संगत में न आयो आहे अल्लाह वारा जिन फैज़ आम कयो हिंदुस्तान में न्यार हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह एक नजर सां कि रिवायत में आयो त 90 लख हिंदू मुसलमान कयो एक नजर में 90 लख ऐं साईं हाफ़िज़ मोहम्मद जमाल मुल्तान वारो रहमतुल्लाह अलैह साईं वटि हिकिड़ो नौजवान आयो उनखे का न्याणी पसंद हुई छोकिरी पसंद आई त मां शादी कयां पर उहा हुई हाफ़िज़ क़ुरान उन शर्त रखियो त असां सां जे शादी करणी अथई त हाफ़िज़ बणिजी आहे त पोइ ईअं न हाणे हे वीचारो 2 ॾींहंनि में किथां हाफ़िज़ बणिजे पोइ सोचई इहो कमु अल्लाह वारा करे सघनि चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा बस हाफ़िज़ मोहम्मद जमाल वटा अर्ज़ के सुना मूंखे हाफ़िज़ क़ुरान बि चढ़ो आहे पर ॾींहंनि ते साईं मुर्किया 3 ॾींहंनि में बि को हाफ़िज़ बणिजे थो 3 ॾींहंनि में कीअं अर्ज़ कई सोना आम मदरसे में न पर अव्हां जे मदरसे लाइ मुंहिंजो यकीन आहे त 3 ॾिहाड़ा वॾा आहिनि तव्हां सिर्फ़ निगाह विझो त मां हाफ़िज़ क़ुरान बणिजी सघां थो घुरण जो बि तरीक़ो हूंदो आहे लाड़काणे शहर में कई पिनण वारा हूंदा सुबुह खां शाम ताईं पिननि त 2 रुपया के वरी अहिड़ा जो कलाक में झोल भरे हल ॻोठ घुरण जो तरीक़ो न हज़रत गौस बाहुल हक़ ज़करिया मुल्तानी हिकिड़ी माई आई से मूंखे औलाद नथो थिए दुआ कयो साईं अखियूं बंदि कयूं उल्टी चाल
चलते हैं दीवान गाने इश्क, आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते। अल्लाह वारे अखियों बंद करे अखियों खोले, फरमायूं माई साहबा तुझे मुकद्दर में लोहे महफूज में अल्लाह साईं पुट थिया लिखो ही कोने, मां तोखे छा तुझे ला दुआ कया। माई साहबा वेचारी मायूस थी मोटी आ, अखिर मां गोला वहन था पिया, वापस अचे पई। हजरत शाहरुख आलम नूरी हुजूरी रहमतुल्लाह अलैह नंढड़ो आ, ॿारनि सां रांदि पियो रहे। माई पासे खां गुज़री आ, साईं जी नज़र पई, ॿार जेके मोहबत वारा हा अॻिते हली फरमायूं ओ कुराड़ी ओ मर्दी रोई छाजे ला पई, अखियुनि में गोला अची विया। हल ॾाढे साईं जे दरवाज़े खां जेके वापसि मोटंदा आहिनि ॾुखारा खिलंदा वेंदा आहिनि, तूं रोई थी छा ॻाल्हि आहे? अर्ज़ु कयाई त मां तुंहिंजे ॾाॾे खे चयो त मूंखे पुट जी औलाद न आहे, धीअ जी औलाद न आहे, हथ खण दुआ घुर। तुंहिंजे ॾाॾे साईं चयो तुंहिंजे मुक़द्दर में लिखियल ई कोन्हे त मां तुंहिंजे लाइ कहिड़ा हथ खणा। लिखियो जो निराड़ में सो अंग कियाड़ी कीअं थिए, हाणे पाड़ियो वेठी पार जेको लालन लिखियो लोह में। लिखूं जिनी जेतिरियूं लोह कलम में, उन्हनि ओतिरियूं घड़ियूं घारण पेयूं। हजरत शाहरुख आलम नूरी हुजूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो माई ग़लती तुंहिंजी आ, तोखे त अञा पिनण ॾांहुं नथो अचे, अञा सवाल जो तोखे तरीक़ो ई कोन थो अचे। माई चयो पुट कीअं? ओ मासी ओ चाची असल में ॻाल्हि हीअं आ, तोखे घुरण कोन आयो, ॾाॾा साईं खे चवी हा त जेकॾहिं मुक़द्दर में हुजे हा त घर मिली वञे हा, तो वटि अचण जी ज़रूरत कहिड़ी? मुक़द्दर में हुजे हा त मां रब पाक मूंखे घर ॾे हा, तो वटि इन करे आई आहियां जो अवां अल्लाह खे रिझायो आ, रातिनि जा ओजागा अवां कया आहिनि, तहज्जुद जी निमाज़ तव्हां पढ़ी आ, अवां अल्लाह खे राज़ी कयो आ। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, रातिनि जा ओजागा करे पुनल रब खे तव्हां राज़ी कयो आ। हाणे इक़बाल तो फरमाए त खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। बेटा दो फरमाता वह वनी वट तन कलम जिन जे हथ में, अंग मटाए अगियां वरी वारे ॿिया लिखन पनू सो पाड़ीन जंहिंमें मिलण मोहम्मद जो। ओ माई ॾाॾा साईं खे अर्ज़ करी हा त क़िबला जे मुक़द्दर में हुजे हा त घर मिली वञे हा, न आहे तॾहिं तो वटि आई आहियां त रब करीम जी दरबार में अवां जी हले थी। अल्लाह साईं अवां जी ज़्यादा ॿुधंदो आहे, अवां जी अवां रब करीम अवां जो चवण कंदो आहे, अवां जे लफ़्ज़नि खे दुआनि खे कोन मोटाईंदो आहे। लिहाज़ा साईं मुंहिंजे लाइ रब जी बारगाह में हथ खण, अवां जे हथ खण सां मुंहिंजी तक़दीर बदिलजी वेंदी। जो जो निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरें, अगर हो शौक शौक तो कट जाती है जंजीरें। भाई मोटी आया गौस बावला अर्ज के सोना हाणे याद आयो आहे छा सही जेकॾहिं मुक़द्दर में हुजे हा पोइ हिते अचण जी कहिड़ी ज़रूरत न आहे, तॾहिं तो वटि आई आहियां। त साईं मुर्की फरमायूं अञा नंढड़ो आहे पर वॾा वॾा मसइला तो हल करे। समझी विया त हे हिन जो अकिल न आहे, शाहरुख आलम नूरी हुजूरी जो अकिल आहे। त दोस्तो ओ अचण वारो साहिल हज़रत साईं हाफ़िज़ मोहम्मद जमाल खे अर्ज़ तो करे सोना टे ॾिहाड़ा वॾा आहिनि, मुंहिंजो अक़ीदो आहे अवां चाहियो त हिक सेंगड में निगाह विझी मुंहिंजे सीने खे अल्लाह जे क़ुरान सां भरे था सघो। ॻाल्हि ॿुध, सुबुह जो फजर जी नमाज़ मुंहिंजे पुठियां पढ़, पुठियां अची पढ़। हाणे हिन जे सदके सभिनी जो तो भलो थिए। अल्लाह वारा सखी आहिनि,
हिकड़े ते छा तो सबरी ते मेहरबानी हे मस्जिद में आयो फजर जी नमाज साईं जे पुठियां पियो पढ़े मुंहिंजा प्यारा जॾहिं फजर जी नमाज ख़त्म थी आहे उन ॾिहाड़े हीअं सिधे तरफ़ अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह हेॾा वारा जेतिरा बि हुआ सभु आलिम बणाए छॾियाई अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह खाॿे पासे वारा जेके बि हुआ सभु क़ुरान जा हाफ़िज़ बणाए छॾियाई मुझा प्यारा दोस्तों एन मुझे मुस्तफा जा गुलाम एन मुझे हबीब करीम जे उम्मत जा वली कामिल और मुझा प्यारा दोस्तों जडे रसूलुल्लाह जे उम्मत जे वली जो यो कमाल आ तो मुझे सुने मोहम्मद मुस्तफा जो कमाल छा हूंदो है तो कुछ न दोस्तन फरमाइश के ही फरमाइश क्यों हूं वो बस वो हिकड़ी बुधाए कोई दुआ खैर हजरत क़िबला साईं इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह वक्त जो वडो आलिम अल्लाह जो कामिल वली एक दफो ये सफर में पे वने तो यहूदियन जो हिकड़ो वडो आलिम हो उन जे मदरसे में वनी रात पई साईं चो रात खैर जी ते गुजारिया सुबह जो वरी पंहिंजी मंजिल वठबो रात जो उते रहा उन यहूदी आलिम जे मदरसे में भी नंगर हलंदो हो साईं साहब उन जा फ़कीर मिलिया तो नंगर तैयार आहे तो नंगर कयो साईं नंगर कयो तो वो जो को यहूदियन जो वडो आलिम हो मदरसे जो सदर मुदरिस वो पुछा कंदो हो तो अज रात केर माण्हू आयो आहे किथां महिमान आया आहिनि छा आहे जहां उहे फ़कीर ॿुधाईंदा तो उन रात ॿुधाई तो साईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो हिकड़ो आलिम अज मेहमान थियो आहे वडो रब्बानी आलिम आहे इब्राहिम तमीमी हुन जो नालो आहे साईं फरमाता अज कचहरी जे लाइ को कोने उनखे वठी अचोसि वठी अचोसि त अॼु कोई ॻाल्हि ते मुनाज़रो कयोसि सॾे आया हजरत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह उन यहूदी आलिम जे साम्हूं अची वेठो आहे जेको तौरात जा मसइला थो बयान करे पियो जंहिंजे सीने में तौरात जो इल्म आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो उन जे साम्हूं अची वेठा आहिनि ख़बरूं अचरूं थियूं सभु कमु थियो सभु जहान थियो उन खां बाद में उहो यहूदियुनि जो आलिम थो पुछे मौली साहब नाराज़ न थिजां तोखां हिकिड़ो सवाल कयां साईं फरमायो कहिड़ो सवाल आहे हुन अर्ज़ कयो साईं सवाल ही आहे त मुंहिंजो नबी शान में मथे या तुंहिंजो नबी शान में मथे ज़ाहिर ॻाल्हि आहे हर हिक खे पंहिंजो प्यारो हूंदो हर हिक खे पंहिंजी औलाद प्यारी हूंदी आहे भले कहिड़ी बि हुजे उन पुछो मौली साहब दे ख़बर भला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में मथे या असां जो मूसा कलीमुल्लाह मथे असां ऐं तव्हां जो अक़ीदो भी आ हकीकत भी आ त असां तव्हां जो नबी कुल नबियन जो इमाम आ कुल रसूलन जो सरदार आ कुल हसीनन जो सरदार आ वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे और हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे मुझा प्यारा है कवरी हीअं फरमायो तुंहिंजे अॻियां शकील गुल है गुलाब प्यारा तो ढकलो रुख ते निकाब प्यारा तुंहिंजे अॻियां शकील असां छा वणन गवाहियूं ॾिनियूं सुकल थुड़न गवाहियूं ॾिनियूं ॻाल्हि हलंदी रहे दोस्तनि जी फरमाइश पूरी थींदी रहे मदीने जे साईं नबवी मस्जिद में खजीअ जो थोरो तो उनखे टेक लगाए पोइ खुतबो इरशाद फरमाईंदा हिकिड़ो ॾखण आयो अर्ज़ की सोना तव्हां बीठा हुजो असां वेठा हुजो मुनासिब नथो लॻे इजाज़त ॾियो त मां काठी जो मिंबर ठाहे अचां ॿिए जिमे ते मिंबर ठाहे खणी आयो मिंबर उन जाइ ते सट कयो ऐं उन खजीअ जे थुड़ खे कराए मस्जिद नबवी जे ॿाहिरां दीवार जे पासे खां रखी छॾियऊं अल्लाह जा महबूब जुमे जो खुतबो था ॾियनि खुतबो शुरू थियो आहे हेॾां खुतबो शुरू थियो होॾां रुअण जो आवाज़ आयो
साहबा कराम हेदे होदे वाझाइन था कंहिंजो ॿार कंहिं पई पी जे पुठ में आयो आ सो पियो रोए या का न्याणी आई आ सा पी रोए खिड़कियुनि ॾे निहारियूं दरवाज़े ॾे निहारियूं ज़ाहिर में को ॿार बि नज़र कोन थो अचे मस्जिद में बि को रोंदड़ नज़र कोन थो अचे हे आम रुअण न आहे हे त कंहिं दर्दमंद जो रुअण आहे अल्लाह जा महबूब त सम्झी विया आहिनि पर पंहिंजे आशिक़ खे ज़ाहिर करण जे लाइ मुंहिंजा प्यारा थोरी देरि जे लाइ ख़ामोशी इख्तियार कयूं ॻाल्हि खे ज़ाहिर न पिया कनि महबूब करीम ख़ुतबो ॾियनि था पिया ख़ुतबो शुरू आहे साहबा कराम आस्ता आस्ता ई वाझाइनि था निहारनि था त केरु थो रोए पियो मगर मुंहिंजा प्यारा होॾां रुअण वारे जो आवाज़ छा हो मुंहिंजी दर्द वंदी दिलि रो न घणो जे हू अचनि नथा त पोइ मां छा कयां है सवे कास दकांग निया पमुकम जे हू पुॼनि नथा त पोइ मां छा कयां तो पाण वञी दिलि फासाई कुर्बन में कुही वई फासाई रुआ थो थोरो या घणो रुआ थो थोरो या घणो पर जे हू मुरकनी नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर्द वंदी दिलि रो न घणो जे हू अचनि नथा त पोइ मां छा कयां ऐं बेवस तो उठंदी बार छॾिया असां यार जे बस इख्तियार छॾिया गरंदो थो वञी कंहिंजी गणतिन में गरंदो थो वञी कंहिंजी गणतिन में पर जे हू ॾिसनि नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर्द वंदी दिलि रो न घणो जे हू अचनि नथा त पोइ मां छा कयां कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे बि के साल थिया न की दम थो वञे न की गम थो वञे ॿई खुटनि नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजा प्यारा अल्लाह जे महबूब मिंबर छॾियो आहे मिंबर छॾे मस्जिद शरीफ़ जे ॿाहिरूं आया उन सुकल थुड़ खजीअ खे खणी पंहिंजे सीने सां लॻाए ईअं पिया माठारियूं ईअं पिया चुप कराइनि जीअं मां पंहिंजे विछड़ियल बचे खे ख़ामोश कराईंदी आहे रोंदल ॿार खे राज़ी कंदी आहे जीअं मुंहिंजा प्यारा रोंदल ॿार खे मां चुप कराईंदी आहे ईअं मुंहिंजा महबूब करीम हुनखे सीने सां लॻाए चुप था कराइनि ओ साहबा फरमाइनि था चुप त थी वियो आहे पर ईअं सुॾका ॾेई थो भरे जीअं ॿार ख़ामोश थी वेंदो आहे पर मां जे हंज में सुॾका ॾेई रोंदो आहे ईअं सुॾका भरे रोए थो मुंहिंजे महबूब फरमायो ओ खजीअ जा थोड़ तोखे छा थियो अर्ज़ कई सोना अॼु पिण अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया गिलनि तां गोड़नि जूं दिल में जानी घाव कया पो फट फिराक जा तॾहिं थिया पो हींअर मंझ हैरानिया रात रही पो लाए वे लोरी दिल खसे में जोरी जोरी किया कया मां दिल भर तोरी जंजल जानिया मुंहिंजा महबूब तुंहिंजी जुदाई वारो आहे तुंहिंजे हिजर फिराक वारो आहे अल्लाह जे महबूब फरमायो सुकल थोड़ खजीअ जा चाहीं त साॻी जाइ ते तोखे भियारे छॾियां चाहीं त मां तोखे जन्नत हवाले कयां उन बंगले जे साम्हूं भियारियां जिते हमेशा हमेशा मां हूंदसि हमेशा हमेशा मुंहिंजो दीदार कंदे अर्ज़ कई सोना पोइ मूंखे आरज़ी सां दीदार न खपे हमेशा वारो दीदार खपे मूंखे जन्नत हवाले कयो मां उते तव्हांजो इंतज़ार कयां जॾहिं तव्हां अचो हमेशा हमेशा तव्हांजे दीदार में हुजां वो महबूब जंहिंजे लाइ वण गवाई हुई जंहिंजी गवाही जानवर ॾियनि पथर ॾियनि ज़ाहिर ॻाल्हि आहे हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैहि फरमायो मुंहिंजो नबी मूसा कलीमुल्लाह खां शान वारो आहे
यहूदी आलम दलील कहिड़ो त असांजो मूसा अलैहिस्सलाम नबी जंहिं वक़्त में अल्लाह सां हम कलाम जो शरफ हासिल करण जे लाइ तूर सिना जबल ते वेंदो हो त 40 रातूं जागंदो हो, 40 ॾींहं रोज़ा रखंदो हो, यानी 40 ॾींहं 40 रातुनि जो रोज़ो, लेकिन न कमज़ोर थींदो हो ऐं न वरी मूसा कलीमुल्लाह ते मौत तारी थियो। 40 ॾींहं न खाए न पीए। भला तूं पंहिंजे नबीअ जे लाइ साबित कर त तुंहिंजे नबीअ 40 ॾींहंनि में न खाधो हुजे न पीतो हुजे। कुरान हदीस खां दलाल ॾेई तूं साबित कर। असां चऊं था त असांजो दलील आहे त असांजो मूसा कलीमुल्लाह 40 ॾींहं 40 रातूं रोज़े में हुजे, न कमज़ोर थिए, न हुनजे मथां मौत तारी थिए। माण्हू 3 ॾींहं बुख बर्दाश्त नथो करे सघे। जेकॾहिं तुंहिंजो नबी तुंहिंजो रसूल असांजे नबीअ खां शान वारो आहे त पोइ दलील ॾे। हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह फरमाइण लगा, मौली साहब तुंहिंजो दलील बजाए मुंहिंजो बि अक़ीदो आहे। मूसा कलीमुल्लाह 40 ॾींहं रोज़ो रखंदो हो, 40 ॾींहं 40 रातूं जागंदो हो। मां सम्झां थो मूसा कलीमुल्लाह जो वॾो मक़ाम आहे, पर जेसि ताईं मुंहिंजे महबूब जो मसइलो आहे, मुंहिंजे प्यारे हबीब जे शान जी ॻाल्हि आहे, त मौली साहब तोखे ॿी दलील सम्झ में न ईंदी। तूं महबूब करीम जे लाइ दलीलूं न पुछ, इहा दलील तोखे सम्झ में न ईंदी। महबूब जी ॻाल्हि न कर। मां महबूब जे गुलामनि जे गुलामनि जे गुलामनि जे गुलामनि जो गुलाम आहियां। पहिरीं मूंखे आज़मा, पोइ मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि कजांइ। मूंखे कंहिं मदरसे जे कमरे में वार, मूंखे कंहिं मदरसे जे कमरे में बंदि कर, पोइ 40 ॾींहं न मूंखे पाणी ॾियो, न मूंखे मानी खारायो, का शइ मूंखे न ॾियो। 40 ॾींहं 40 रातूं गुज़री वञनि, जेकॾहिं मां ज़िंदा रहियसि त पोइ मञिजो जंहिंजे गुलाम जो इहो शान आहे, हुनजे आका जो शान छा हूंदो। सभिनी शागिर्दनि ॿिया जेके बि राज जा हा माण्हू सभु चवण लॻा, ओ असांजा मुर्शिद, ओ असांजा ॾाढो मज़ो ईंदो। हिन बि मोहबत में फ़क़ीर चयो, मोहबत में इंसान चई विझंदो आहे, पर हुनखे इहा ख़बर कान्हे त आशिक़ करे बि विझंदो आहे। तव्हां हेॾा बलोचिस्तान हला विया आहियो हला न, शीरीन फरहाद वारो लक असां अखियुनि सां ॾिसी आहियूं त जलसा बि करे आहियूं। हुन लक मथां हिकिड़ो उठ गुज़रंदो आहे, जबल आसमान सां बि ॻाल्हियूं करे, लक ठहियल आहे, हुन महिल उठनि जो रस्तो आहे। हाणे त रोड बि गवर्नमेंट कढियो आहे, पर उठनि जो बि रस्तो आहे। इहो बादशाह शर्त रखियो त शीरीन जी शादी निकाह फरहाद तो सां तॾहिं थींदी, छो त फरहाद रहंदो हो जबल जे हुन पासे, शीरीन रहंदी हुई लस वारे पासे, हू वरी केच मकरान वारे पासे। त बादशाह शर्त रखो त 3 ॾींहंनि में हितां हिकिड़ो असांखे सुराख कढी ॾे, जंहिंमां कम से कम उठ अचनि वञनि, रातो त रहे, पोइ असां तोखे न्याणी ॾींदासीं। बादशाह चवंदा हिनखे कहिड़ी ताक़त आहे, पर हुनखे इहा ख़बर कान्हे त मोहबत वारा करे बि ॾेखारींदा। पोइ 3 ॾींहंनि में बेलचो न, कोडर सां न, हथनि ऐं टंडनि सां पत्थर तोड़े 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उतां मुंहिंजा प्यारा दोस्त सुराख कढी ॾेखारे। अॼु वो लक तयारु लॻो पियो आहे त आशिक़ मोहबत वारा करे बि ॾेखारींदा आहिनि। हिन आलिम खे अञा मोहबत वारनि जी चणग लॻी कान हुई। बेटाई घोड़ तो फरमाए त बर बर अनार ॿ दफ़ो बरनि, हिकिड़ा ॿारनि ॿारिया, ॿिया दूधे मंझ दुखनि, वरी लोहारनि मेरे रखा मच ते। हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह जाला उन्हनि जे माण्हुनि शागिर्दनि चयो, साईं दावा करे विधी अथई, हाणे हिनखे कमरे में वारियो, बंदि कयो। 40 ॾींहं छा, 3 ॾींहंनि में अखियूं कढी विझंदो, 3 ॾींहंनि में दाहूं कंदो, 3 ॾींहंनि में हार मञी वेंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, फ़ैसिलो थियो मदरसे जो हिकिड़ो कमरो ख़ाली करायो वियो, जंहिंजे अंदरि हज़रत इब्राहिम तमीमी खे बंदि कयो वियो आहे। अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा प्यारा दोस्तो करामात औलिया जे पहिरीं जिल्द में हे वाक़ियो दर्ज कयो आहे। फरमाए थो हुन मदरसे जे हिकिड़े कमरे में बुज़ुर्ग खे बंदि कयाऊं, ॿाहिरां ताला लॻी विया, दरियूं दरवाज़ा बंदि थी विया, सुराख
बंद थी विया अल्लाह दे महबूब जो गुलाम अंदर अंदर अची वियो आहे टे दिहाड़ा गुज़री विया टिन ॾींहंनि खां पोइ नंढड़े सूराखनि मां उन मौली साहब जा शागिर्द पिया जाचीन त हाणे त क्यों कढी वियो हूंदो टिपरो कमज़ोर थी वियो हूंदो हाणे सॾ कंदो हूंदो रोअंदो हूंदो मगर जंहिं वक़्त में हो सूराखनि खां निहारनि पिया त जान ही हो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा हो अल्लाह जी इबादत में मशगूल आहे अल्लाह जी इबादत पियो करे बेटा घोट मत कशे चेल कशा अदा दिल कयाऊं डिबरा लाहूती लतीफ़ चे तन खे ॾियन तसा पो गुरु अचे गसा पासे कन न पाण खे प्रिया संदीप चार में अचे जिल आराम दुनिया तिन ले दाम पुछन मौसम मौत जी अल्लाह जो बानू अल्लाह जी इबादत पियो करे शर्मिंदा थी मोटी आया उस्ताद खे चयो अञा त परवाह कान्हेस भले ॾींहं ॿ टे गुज़रनि टे दिहाड़ा गुज़री विया वरी अचो जांच करण त सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा तन तस्बीह मन मणियूं दिल दंबूरो जिन तंजूं सेकल वजूं वहदत सिर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन पो सुताई सुहन निज इबादत जिन जी अल्लाह जो बानू जागे थो अल्लाह जी इबादत में मशगूल आहे महबूब करीम जे मथां सलातो सलाम में मशगूल आहे मुंहिंजा प्यारा कॾहिं तस्बीह में कॾहिं ज़िक्र अज़कार में कॾहिं निमाज़ में कॾहिं सलातो सलाम जे अंदर सब मशगूल आहे वरी मोटी आया साईं अञा नखे परवाह कान्हे का किताब लिखनि था हलंदे हलंदे जॾहिं 40 दिहाड़ा गुज़री विया मुद्दो पूरो थियो जेको शर्त रखियो वियो हो उहे ॾींहं पूरा थिया मौली साहब चाबियूं खयूं हलो ॾींहं पूरा थी विया मरी वियो हूंदो ख़तम थी वियो हूंदो जंहिं वक़्त में तालो पिया खोलीन दरवाज़ो पिया खोलीन अंदर जो दरवाज़ो खुलो आहे हिननि जी निगाह पई आहे त सुभान अल्लाह आशिक़ जो चहिरो चोॾहीं जे चंड वांगुरु चिमकी रहियो आहे ऐं फरमाए पियो मौली साहब अल्लाह जे वास्ते तालो न खोल दरवाज़ो न खोल मौली साहब चवे थो अदा 40 दिहाड़ा गुज़री विया मुआदो पूरो थी वियो आहे मुद्दो पूरो थी वियो आहे हाणे हलिया ॿाहिरि के ॿिए मसइले ते बहस थींदो मुनाज़रो थींदो हे अर्ज़ थो करे मौली साहब अल्लाह जो कसम जेको मज़ो हिन कमरे वारी ज़िंदगी में आहे सो ॿाहिरि वारी ज़िंदगी में न आहे उहो यहूदियुनि जो आलम थो पुछे छा हिते कहिड़ो मज़ो आहे फकीर तो बुधाए ओ मौली साहब जॾहिं खां मां हिन कमरे में बंद थियो आहियां रोज़ मदीने जो मीर मूंसां कचहरी करण ईंदो आहे रोज़ अल्लाह जो हबीब मुखां पुछण ईंदो आहे ओ मुंहिंजा आशिक़ तुंहिंजो कहिड़ो हाल आहे पोइ मौली साहब जेको मज़ो महबूब जे दीदार में आहे सो ॿाहिरि वारी ज़िंदगी में न आहे ॿी कंहिं शइ जे ॾिसण में न आहे कॾहिं मुंहिंजो महबूब ॾिस त सही मुंहिंजो हबीब त ॾिस त सही जीअं मूं ॾिठो अॼु अवां कोल ॾिठो भेनर अवां कोल ॾिठो है माखी मिसरी खंड कनाला है मिठल मुही जो मिठो अॼु अवां कोल ॾिठो भेनर अवां कोल ॾिठो साकाती कुर्बवारी अल्लाह साकाती कुर्बवारी अल्लाह जैसा जानब मूंखे कुठो अॼु अवां कोल ॾिठो भेनर अवां कोल ॾिठो अदियूं शाह लतीफ़ चे मियां भित जो घोट लतीफ़ चे मियां है सजन मुही जो सुठो अॼु अवां कोन ॾिठो
भेनर अव कोन ॾिठो सरचू अव कोन ॾिठो मौली साहब तो चवे तुझो महबूब किया ओ जवाब तो दे त सूरत साहड़ जाम जी तिथी जिन हे कार सुख थी सुतियूं की न की परेशान भतार पो खिड़ियूं घड़निया धार अदा काहे पयूं कुलन में सूरत साहड़ जाम जी जे ॾिसो सभोई त सुख थी सुमो की न की वर पासो ॾई पो मूंखां अॻे ई गिरो सभु घड़ा खणी मुंहिंजा प्यारा दोस्तो मौली साहब ॿाहिरि निकिरण जे लाइ तयारु न आहे ऐं यहूदियुनि जो आलिम थो चवे ॿाहिरि इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह जो फरमायल 40 ॾिहाड़ा त तुंहिंजे नबीअ न खाधो न पीतो ऐं मां मुस्तफा जो ग़ुलाम आहियां ए दुनिया नहीं मंज़िल सादी सादे दूर दराज बसेरे मलक फलक सब हेठियां वसदे सादे रुतबे होर उचेरे आजम वतन है सादा जिथे ज़ात कदीम दे देवे ओ यहूदिन जालिम तुझो नबी 40 ॾिहाड़ा 40 रातूं न खाईंदो हो मां मुस्तफा जो ग़ुलाम आहियां मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते आ कदम मुंहिंजो परे वञी पातो कदम मुंहिंजो परे वञी पातो अञा मंसूर ओरे कदम मुंहिंजो है किथे नूह नजीउल्लाह किथे ईसा रूहुल्लाह किथे नूह नजीउल्लाह किथे ईसा रूहुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह अञा को दूर आओरे कदम मुंहिंजो है परे वञी पातो कदम मुंहिंजो परे वञी पातो अञा मंसूर आओरे कदम मुंहिंजो है तोणी मजनू तोणी सरमद तोणी फरहा ढकैया हद तोणी मजनू तोणी सरमद तोणी फरहा ढकैया हद असी हद खां लाहद आहियूं असी हद खां लाहद आहियूं इलाही नूर आवरे कदम मुंहिंजो परे वञी पातो कदम मुंहिंजो परे वञी पातो अञा मंसूर ओरे कदम मुंहिंजो मुझा प्यारा दोस्तों इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह फरमायो ओ यहूदिन जालिम 40 ॾींहं वाक़े थी विया मुआदे वारो मुआदे तारा ॾींहं त पूरा थी विया पर इहो त तुंहिंजे नबीअ जो शान आहे मां मुस्तफा जो ग़ुलाम आहियां मूंखे अञा इजाज़त ॾे त मां हिन कमरे में रहां मां अञा बि बुख उन बर्दाश्त करे सघां थो दरवाज़ो बंदि कयो 50 ॾिहाड़ा गुज़री विया वरी पिया दरवाज़ो खोली चवे पियो न न अञा बि कुझु ज़मानो न कमरे में रहण ॾियो महबूब जो दीदार कयां पंहिंजी सिक पलियां पंहिंजी सिक पूरी कयां मुंहिंजा प्यारा वरी ॾिहाड़ा ॿिया आख़िर 60 ॾिहाड़ा पूरा थिया लगातार 2 महीना थिया हाणे दरवाज़ो खोलियाऊं ओ इब्राहिम तमीमी असां मञी वियासीं हलिया ॿाहिरि जॾहिं ॿाहिरि आयो आहे मुर्की मुर्की थो चवे मौली साहब छा अञा बि मुनाज़रो कंदे अञा बि कंहिं मसइले ते बहस कंदे छा अञा बि तोखे भरवसो न आहे हाणे गॾिजी मूंसां गॾिजी तव्हांखे बि हीअं चवणो पवंदो मुस्तफा शान अव्हां जो शाही आहे मुस्तफा
शान अहां जो शाहिया अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कहीं जी ठाहिया मुस्तफा शान अहां है मुस्तफा शान अहां जो दावर जाती दीदार हमा आया नजर अनवार हमा जई तोखे ॾिठो तई रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाहिया मुस्तफा शान अहां जो शाहिया है मुस्तफा शान अहां जो शाहिया मुझा प्यारा दोस्तों हजरत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह दावत ॾिनी और यहूदी दा आलिम अञा बि तोखे भरवसो नथो अचे शागिर्दनि समेत हाणे तोखे कलमो पढ़णो पवंदो शागिर्दनि समेत मौली साहब तो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के घुरल था माना बीरी के घुरल था शान फकीरी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा अकिल के दिलिया तोई अमीरी किन के दिलिया तोई फकीरी किन के दिलिया तोई अमीरी किन के दिलिया तोई फकीरी पर मुखे दाता खपे तुझे जिक्र दिलो लीला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा प्यारा दोस्तों ए मुझे महबूब करीम दे उम्मत जा वली जो बब महीना न प्या खाइन त परवाही काने का अरे तेरे महबूब दे गुलामन जो यो शान त मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान चाहंदो मुझे हबीब करीम जो कमाल चाहंदो हजरत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह जदे लवारी शरीफ जे बुजुर्ग हजरत सुल्तान औलिया पीर मोहम्मद जम्मा जी दरबार में आयो आ हजरत सुल्तान औलिया हर इंदर के दरवाजे खां फैज़ ॾींदा हूं मगर जॾहिं भिटाई घोट दर ते हली आयो पाण फरमायूं अब्दुल लतीफ के दरवाजे ते न अंदर मोकिलियो जो महबूब जो लाडलो बचड़ो आहे असांजे इलाके जो बल्कि मुझे पड़ाॾाॾे जो उस्ताद हज़रत सैयद मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह ताला अलैह 10,000 सलातूं पढ़ी रात जो सुम्हंदो 10,000 सलात अञा ताईं संहिंजे कमरे मां मुश्क अंबर जी ख़ुशबू ईंदी आहे अञा ताईं वो दरवाज़ो बंद आहे जंहिंमें वेही साईं इबादत कंदो हो महबूब ते सलात पढ़ंदो हो अॼु बि ऐं मुंहिंजा प्यारा जॾहिं वफ़ात कई उन टाइम में असांजे खानदान में उहे माण्हू अञा ताईं मौजूद आहिनि जिन पंहिंजे कननि सां इहे लफ़्ज़ ॿुधा अखियुनि सां इहो नज़ारो ॾिठो से अॼु बि मौजूद आहिनि चवनि था त मोहम्मद हाशिम ठटवी इंतकाल वक़्तु फरमायो त हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त मुंहिंजे विसाल खां पोइ जॾहिं तव्हां मूंखे दफ़न करे ईंदो न पोइ मस्जिद में जेके अछनि पटकनि वारा चछी चादर में झुंड हणी क़ुर पिया पढ़ंदा तिन खां ख़बरूं न कढंदा
उनखां ख़बरो न पुछजो त उहे केरनि। इहे 30 ताईं मुंहिंजो 30 जो ख़त्मो थींदो न तेसि ताईं इहे सभु मस्जिद में रहंदा। मस्जिद में रहंदा 3 दिहाड़ा मुंहिंजे लाइ क़ुर पढ़ंदा, ख़त्मा ॾींदा। उनखां बाद में हे पाण ई हलिया वेंदा। न हिननि खां मानी जो पुछिजो, न हिननि खां पाणी जो पुछिजो, न हिननि खे तंग कजो। असांजा वॾड़ा ॿुधाइनि था अॼु बि असां हिननि अखियुनि सां उहे माण्हू ॾिठा त मस्जिद भरी पई। ॻोठ जा माण्हू विरांडे में पिया नमाज़ पढ़नि, अंदरि मस्जिद भरी पई आहे, क़ुर पाक जूं तिलावत हले पई। मुंहिंजा प्यारा हो पंहिंजे जान में लॻा पिया, पंहिंजे हिसाब किताब सां लॻा पिया। असां साईं जी वसियत मुताबिक़ न वरी अंदरि वियासीं, न उन्हनि खां पुछियोसीं। 30 जे ख़त्मे जी दुआ थी, उनखां बाद मस्जिद ख़ाली पई। वो मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो रात जो सुतो पियो हुजां त ख्वाब में ॾिसां थो त हिकिड़ो मैदान आहे, जंहिं मैदान आहे तव्हां अची वेठा हो। ईअं मुंहिंजा प्यारा मैदान आहे जेको वलियनि सां खिचा खिच भरियो पियो आहे। स्टेज ते मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कुर्सी पई आहे, अल्लाह जे महबूब जो इंतज़ार आहे। मोहम्मद जी बीठस हिकिड़े खां पुछम कंहिंजो जलसो आहे, छा जी महफ़िल आहे? महबूब अलैहिस्सलाम अचनि पिया। अल्लाह जा महबूब थोरी देरि जे लाइ वाइस फरमाईंदा, असांखे सॾु थियो आहे, असां बि आया आहियूं। चई भला मां वेही थो सघां? आओ तव्हां बि वेहो। मां बि पुछां वेही रहियसि, वेही रहियसि। ॾिसां त हिन पासे खां वण टिण हिलिया, महबूब जी सवारी पई अचे। ख्वाब में पियो ॾिसां अल्लाह जा महबूब अचनि था पिया। सुभान अल्लाह। हे बारो चल बानी बानी छोरी छद मां छपरे जानबा जहिड़ो जग में अला जानबा जहिड़ो जग में अला नाहे ओ सानी सानी है छोरी छद मां छपरे पोरियो कंदियसि पुनल जोला पोरियो कंदियसि पुनल जो बिया ऐं भरी दिस पानी पानी है छोरी छद मां छपरे है छोरी छद मां छपरे वण टिण हलन था पिया। सभिनी वञा आवाज़ पियो अचे। जानवर मुंहिंजा प्यारा रस्तनि रोडनि तां भीजी विया, पत्थर कलमा पढ़ण लॻा। वण टिण झुकी मुंहिंजे महबूब जे आॾो हीअं पिया चवनि सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। अल्लाह जे महबूब जी सवारी ज़ाहिर थी आहे। हे टोटल वली उठी इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि। हाणे हिननि में बि इहा ई झुंगार आहे सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद। वाह 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 अजीब मेलो हो, अजीब महफिल हुई। महफिल हसीन तुंहिंजा हसीन माना हित मीर पीर आहियूं नाने बिना विकाना महफिल हसीन तुंहिंजा हसीन माना हित मीर पीर आहियूं नाने बिना विकाना महफिल है ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर अणमुला खपिया हे वापार तुंहिंजा जानी थालेण कनन माना महफिल हसीन तुंहिंजी
हजरत मौलाना मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह मुझा प्यारा वडे वडे अकीदे वारो वडी मोहब्बत वारो आलमे दीन वडे मकाम वारो आलमा असां दे गुलाम अल्लाह शहर दे पासे में एकड़ो पीर दर्शदाद भी आए सोब अल्लाह जो कामिल वली गुजरो आ उन ते कुबो आ साईं मोहम्मद हाशिम खट्टी दर्शने खटियन जो पान में एकड़े बाग ते झेड़ो थी तो मुझा प्यारा वो बाग अंबल जो हो अन्या ताईं मौजूद आ साईं ॾिठो त माण्हू क़त्ल थींदा फैसलो साईं वटि आयो फैसलो कयाऊं पर ॿिन्ही धुरियुनि मञो न मोहम्मद हाशिम खट्टी फरमायो अवां बि बब्बरनि ते अची विया आहियो अरे अंब नाहिनि बब्बर आहिनि अॼु बि ॾिसो कंडो नाहे बग़ैर कंडे जे बब्बर बीठा आहिनि वण अञा मौजूद आहिनि जिन में कंडो ना है बब्बर में कंडो थींदो आ उन में कंडो ना है मुझा प्यारा आहिनि बाक़ी वण बब्बर जा कंडो ना है यो झेड़ो जी थी पियो खट्टीअ दर्स पाण में टठंदा साईं मोहम्मद हाशिम जो इरादो हो त मां मुए खां पोइ साईं सां गॾु दर्सदाद सां गॾु इन ई कुबे में रहां उते अबदी आराम कयां दोस्त हा साईं मोहम्मद साईं दर्सदाद जो बि इरादो हुयो जॾहिं साईं मोहम्मद हाशिम खट्टी जो इंतकाल थियो हो मुंहिंजा प्यारा दोस्त दर्शन चयो असां हिन कुबे में दफन करण कोन ॾींदासीं मगर हज़ार हा माण्हू ॾिठो त दर्स लछूं पारियूं खणी बीजी विया पर कुबे मां साईं दर्सदाद जा हथ ॿाहिरि निकिता पिया फरमायूं मोहम्मद हाशिम खे असां सां गॾु दफन कयो